वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक़ इन्ना रब्बी लसमीउद दुआ रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीना यौमा यक़ूमुल हिसाब सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा जंहिंजी मदीने वारे साईं सां जेतिरी मोहब्बत आहे जेॾी हुब सां वेठायो एॾी हुब सां ॿिन्हिनि जहाननि जे सरदार पैगंबरनि जे सरदार सूमरनि जे सरदार हसनैन करीमैन जे नाने साईं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद वमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद वमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद जोड़े जोड़ जहान जी जने पान गयाए परवार हामी आदि आशमी सरदारी सरदार सोए साहब ने सत में मुझ मस्जिद बुनियादार ये चारई जगह जुदार हुआ कांदा पी बसी भला दिन जमाग जग कमाए काल हीरा मोती उन्हनि वटि हुया हज़ारी लाल वंडे विराए पाण में हुया जोॻीअ जाल ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि सिंधा अहवाल गुज़री विया तन साल बिजरा आहिनि जहान में भले माहिरों ससियों सालिहन महशर जे मैदान में ताज तनी मिलन बाक़ी ॿियनि वीचारनि ओजा गाई अजाया कया वेई तूं न विसार मतां तूं बि न वञेसि विसरी मुझे सिंधु जी समूह सिंगा हज़रत शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो दर्स वे तू न विसार मतां तूं बि न वञेसि विसरी ॾुखिया सुखिया ॾींहड़ा तूं दर अंदर गुज़ार ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि
तुझे परवाने को चराग बुलबुल को है फूल बस लेकिन सिद्दीक के लिए खुदा का रसूल बस कुरान दे विच फरमान पढ़न आयात सिद्दीक दे हक विच है हर नींह सिद्दीक दे हक विच हर रात सिद्दीक दे हक विच है मोन किती गाल मोहम्मद दी हर बात सिद्दीक दे हक विच है चंद लोग मुनाफिक मुनकर कायनात सिद्दीक दे हक विच है वो तो अर्श का चराग है मैं तो उनके कदमों की धूल हूँ ए जिंदगी गवाह रहना मैं तो गुलामे रसूल हूँ। शिकारपुर शहर जी प्यारी जमात ऐं परे खां पंधु करे अचण वारा जमायती दीनदारो अल्लाह जा प्यारो बुजुर्गो अॼु अवां सां हिन 27 जनवरी जामिया हबीबिया हिन सालियाने जलसे में पंहिंजे अल्लाह करीम खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया दुआ आहे त अल्लाह करीम अवां सां अचण खे रहण खे ॿुधण ॿुधाइण खे मंज़ूर करणु फरमाए जिन अल्लाह जे माननि बुज़ुर्ग ख़र्च कया ताम कयो मेहनत कई चल अल्लाह करीम उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में ईमान में उमिरि में अमल में बचन में अल्लाह से बरकत नसीब करे साईं मौलाना उबैदुल्लाह चन्ना साहब जे इसरार ते दावत ते हुकूमत ते हाज़िरी थी दुआ करना है वाह अल्लाह सही इदारे के मदरसे के रब क़यामत ते आबाद रखे ऐ उन अल्लाह जे मानन जे घरन के अल्लाह आबाद करे जेके हिते दामन दा कर मौलाना उबैदुल्लाह साहब सां ऐं जेके मदरसे जूं ख़िदमतूं दा कर खुदा उन्हनि ते राज़ी थे अॼु शिकारपुर ते बि रब राज़ी थियो आहे जो क़ुरान तो पढ़जे पियो खुदा जे करम जा ककर था वसन बरकत जा बादल था वसन ॾाढियां ते सुभान अल्लाह क़ुरान में पढ़ेगा वो मचाए वठा कम इंशाअल्लाह क़ुरान पढ़ंदो दिल ठारी दोता और वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह शहीद जी निशानी असां जो भाव भी आहे उबैदुल्लाह चन्ना खुदा जो कसम आहे ये शहीदन जी बच्चन जा हथ मजबूत कयो इन इदारे में सच करे तावन कंदा कयो जो हेड़े दौर में इदारा हलाइण नबी जा मेहमान जेके रात ॾींहुं क़ुरान दा पढ़ण इन्हनि जे करे थो चाहियां अज़म कयो त असांजो मरण भी जमीयत सां त जीअण भी जमीयत सां आलिमन सां चवंदा आहिनि जा हथ मजबूत कंदासीं हर माण्हू हर जीव खां बेज़ार आहे अहिड़ो दिलि वधंदो हले पर हेड़े दौर में मदरसा हलाइण इहो मामूली अमल कोन्हे को अवां असांखे जेको नबी मिलियो आहे उहो नबीअनि जो सरदार मिलियो आहे खुदा जो कसम आहे रब वॾे में वॾो त इहो थोरो कयो आहे पंहिंजो महबूब मोहम्मद रब करीम अवां असांखे ॾिनो आहे हल नबीअ जे तरीक़े ते सीरत जे उनवान सां जलसो आहे थोरी झलक जा हल नबीअ जे तरीक़े ते खा नबीअ जे तरीक़े ते पहर नबीअ जे तरीक़े ते नबीअ खे केर प्यारा आई ॾाढ़ी पटके वारा क़ुरान वारा प्यारा उहो नबी वाई असांखे मिलियो आहे जेको 1.25 लख नबीअनि जो इमाम आहे सरदार आहे अञा अवां असांजे नबीअ दुनिया जे धरतीअ ते क़दम ई न रखिया अर्श वारे अल्लाह दुनिया वारनि खे पंहिंजे महबूब नबीअ जा तराना अॻे ई ॿुधाए छॾिया हर नबीअ जी ज़बान ते मोहम्मद जी तारीफ़ हूंदी आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान जे हिन दुनिया जे धरतीअ ते क़दम रखिया पर आदम अलैहिस्सलाम जी ज़बान ते मोहम्मद जी तारीफ़ हूंदी ॾाढा चओ सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम जी वफ़ात जो वक़्तु वेझो आयो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट शीस अलैहिस्सलाम खे घुराए थो चए ओ मुंहिंजा पुट शीस जी मुंहिंजा बाबा पुट पंहिंजा कन खणी मां आदम अलैहिस्सलाम जे चपन ते रखो शीस
ईसा अलैहिस्सलाम पंजा कन खणी आदम अलैहिस्सलाम जे मुबारक चपन ते रखया आदम अलैहिस्सलाम तो जे ओ मुंजा पुट दुनिया में मां वसियत तो कया दुनिया में का भी दुआ घुरी त अल्लाह कर जाए ए जे दुआ कबूल न थे तो को मोहम्मद दे दुरूद पढ़ जाए दुनिया में का भी दुआ घुरी रब का कर जाए ये दुआ कबूल न थे तो को मोहम्मद दे दुरूद पढ़ जाए ईसा अलैहिस्सलाम तो जे मोहम्मद केरा उठ जन्नत में रही आयो जन्नत में एड़ी का जाए खाली कोने जिते मोहम्मद जो नालो नो जे जन्नत जे दरवाजा ते मोहम्मद जो नालो जन्नत जे दर ते मोहम्मद जो नालो जन्नत जे वण ते मोहम्मद जो नालो पने पते ते मोहम्मद जो नालो दूबा महल ते मोहम्मद जो नालो मलाइका जे निर्ण ते मोहम्मद जो नालो अबा का भी दुआ घुरे त रब का घुर जाए जे दुआ कबूल न थे त वो मोहम्मद ते दुरूद पढ़ जाए केडो नबी शान वारो मिलियो अज नबी जी सुन्नत न थी वणे नबी जो दीन न थो वणे नबी जी शरीयत न थी मिले न थी वणे कुरान दो जे कुल कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाह गफूर रहीम सुभान अल्लाह तो जिनके कुरान होने ये मुझे प्यारा पैगंबर उस्ताद आवाज कुछ अल मखसूसी को है नबी मां दुआ दो रहे मना कुछ वदा समझो सुभान अल्लाह ये मुझे प्यारा पैगंबर तू कवे ये मां खुदा जी दोस्ती खपे मुझो प्यार खपे मुझी मोहब्बत खपे न सुना वक्त भी उन्हीं कवे न ताबेदार तुझी कर मां खुदा गुनाह की माफी मिली तो मान ए नेमतन भरी जन्नत भी मां खुदा इन जे हवाले कर काजा तो सुभान अल्लाह कुर्बान वना मां हुजूर जे मक्की जिंदगी दा हुजूर जायो लब मुबारक एडा सोना कदम मुबारक एडा सोना हथ मुबारक एडा सोना ज़बान मुबारक एडी सोनी हुई अखियों मुबारक एडी सोनी हुई रब्बे मोहम्मद जो कसम क़यामत जे सुबह तई मां पुटरी न जणींदी क़यामत जे सुबह तई मां एड़ो पुटरी न जणींदी खुदा खुदाई में अकेलो आ मुस्तफा मुस्तफाई में अकेलो आ खुदा जड़ो खुदा न थींदो चौ त मुस्तफा जड़ो नबी न थींदो सुभान अल्लाह वली आवाज से सुभान अल्लाह असा पंजा धिकारे छड़िया मित्र माइट रफे मां की इज्जत कोनी हुजूर बराबर के सीने सा लातो नजर तक हुजूर जी जिंदगी ते अमार रोई रसूलुल्लाह दे आयो मुझे साईं सीने सा लातो बिलाल जेड़ो जवान आयो मुझे साईं सीने सा लातो मुसअब बिन उमैर जेड़ो शहजादो आयो मुझे साईं सीने सा लातो खुदा जो कसम एड़ो नबी प्यार हो जो पंजाई मिसरी वयम आडिया अंदर सुभान अल्लाह मक्की जिंदगी जोशीलो जवान हजरत उमर फारूक रसूलुल्लाह दा सानवा वा चरी माया चरी औरता जेका मक्के बाग जे घिटन मां थी हले जिए जो औरत आई तो रसूलुल्लाह जे चादर मुबारक कानी वडे सोने उमर कावण कया उमर तड़को दिनो कान फरमायो उमर इन दे कावड़ न करे इन दे इन के तड़को न दे साईं सजे मक्के के खबर आ कमाई चरिया उमर जुमान मोहम्मद रबी शान जो नबी आ त चरण जो भी मां मोहम्मद नबी आया रात देव मां अरसलना कल
लिल आलमीन पटो मांग जो मथे खड़ा हिकड़ गरम थी विया समझो सुभान अल्लाह लगिया खुदा जो कसम है इदारे ते इलाके ते रब राजी थियो आ जो कुरान तो पढ़जे राजा जो सुभान अल्लाह कुरान जो जे कुल या अय्युहन्नास इल्ली रसूलुल्लाह इलैकुम जमीआ दिल के कुरान वणी तो सुकून तो मिले राजा जो सुभान अल्लाह दादो कसम हुजूर जे तारीफ मुखे केड़ी ताकत आ जो उन नबी जी मां तारीफ कया उन नबी जी तारीफ साई 30 पारे वारो कुरान भरियो पियो काफर पंजी नौजवान न्याणी वठी रसूलुल्लाह जे दर ते आयो सोना नबी मां सफर ते तो वञा खबर कोने त कदे वापस अचा ये मुझी नौजवान न्याणिया हबीब जैसी तने सफर ता मोटी अचा मुझी न्याणी अवाने रह अमानत में न्याणी वठी आयो पान फरमाए पुट वार से न तई जा बया अरे वार से बाहर सौट चाचा मामा मासा धन पर अमा के सा आजमाए वरी आजमायो खैर तवा ते तक थी हया ववा ते तक दियो सोना नबी जैसी तने सफर ता मोटी अचा ये न्याणी अवाने घर घर साईं जन न्याणियों के वठी घर आया पान फरमायो आयशा लब्बैक अल्लाह जा रसूल आयशा घर में को कपड़ो जे तदे अमा आयशा दी सोना नबी अमा जी चादर पया आज नबी चादर खणी उन काफर जी न्याणी जे मथे ते रखिया अमा आयशा दी सोना नबी ए काफर जी न्याणियों हथ में मथा पंजा न ढकी दियोने आयशा बराबर न्याणी त काफर जिया पर दर टपी जो मां मोहम्मद रबी जे अगन ते आई त मां मोहम्मद जी भी न्याणी बनजी पई सुभान अल्लाह इमाम मोहम्मद रबी के ज़ैनब जे मथे ढकण जो हुक्म रुकैया जे मथे ढकण जो हुक्म उम्मे कलसूम जे मथे ढकण जो हुक्म ज़हरा जे मथे ढकण जो हुक्म ये न्याणी जे भी मथे ढकण जो हुक्म पान सां गॾु प्यारे पानी खाराईंदा पानी प्यारींदा मथे ते शफ़क़त जो हथ रखंदा जॾहिं काफर वरी रसूलुल्लाह ॾे आयो ओ मुंहिंजा सुठा नबी साईं मां पंहिंजी न्याणीअ खे वठण आयो पुट इंतज़ार कर त मां मोहम्मद रबी तुंहिंजी न्याणीअ खे वठी अचां साईं घर आया अमा तुंहिंजो बाबो आयो दर ते बीठो उहा न्याणी रसूलुल्लाह खे चादर मुबारक जुबे मुबारक खां चमड़ी मैया ओ मुंहिंजा हबीब सोना नबी मां बाबे जे कान में मुंहिंजो बाबो आ त मिठो मोहम्मद रबी आ रहमत जे दर खां जुदा न कयो बरकत जे दर खां जुदा न कयो शफाअत जे दर खां जुदा न कयो मां भी तुझो बाबो रोंदी न्याणी आई अॻियां बाबो तो हले पोयां न्याणी रस्ते ते न्याणी दाहूं करणु शुरू कयूं अबा धक त न हयो मां ये घट वध त न ॻाल्हायो मां ओ बा मूंखे रसूलुल्लाह जे दर खां जुदा न करी अबो कीअं थिबो मूंखे रसूलुल्लाह खां पुछिया न्याणी जी इज़त छा हूंदी रसूलुल्लाह खां पुछिया अबा क़यामत जे ॾियारे अल्लाह जे कोर्ट में फरियाद कंदी मूंखे रसूलुल्लाह जे दर खां जुदा न करी सुभाणे क़यामत जे ॾियारे अल्लाह जे कोर्ट में फरियाद कंदी अबा मां तुंहिंजी न्याणी कॾहिं पाण सां गॾु विहारे मानी न पियो खाराए कदे पानी न पियो प्यारे पर मुंहिंजो हबीब पाण सां गॾु विहारे मानी खाराईंदा पानी प्यारींदा मथे ते शमशद जो हथ रखंदा अल्लाह इते काफर पोइते वापस न्याणी भी वापस हलिया
वो काफर जी रसूलुल्लाह जे कदमों ते गिरी पियो सोना नबी है फाम जे हाल ते जो मानो थी करे अवांगे नथो सुञाणिया जेड़ो न्याणीअ खे अवां अखलाक जो रंग लगायो कड़ा अवांगे कलमो तमाम न्याणियों समेत अवां जो गुलाम बणजी पवा कुरान तो जया अय्युहल नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा सुभान अल्लाह अॼु वाइदो कयो तव्हां सां पंहिंजे दिल पर नबी जी ग़ुलामी उनजी ताबेदार कंदा पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो ख़ुदा जो कसम आहे हिन जे करे तो जहान हले हिन दिल पर खां परे थींदो सॼी दुनिया रड़नि में हर माण्हू दुकान वारो ज़मींदार रड़नि में सुकून कोन्हे रब सुकून रखियो क़ुर में हिन खां जो परे थींदासीं त पल बि सुकून न मिलंदो हिन दिल पर सां दुनिया में तुंहिंजी मोहबत जाते अज़ीज़ करीब मिट माइट रिश्तेदार छॾे क़ब्र में अकेलो करे छॾे वेंदई उते रब जो क़ुर क़ब्र में शपर शाम झले पियो हे दुनिया में तुंहिंजो हिन सां दोस्तिया जन्नत में पहुचाइण त हे तोखां जुदा न थींदो भले मुनकिर नकीर ईंदा सवाल पुछण वारा क़ुर ॻाल्हाईंदो हुन सां हेॾा परे थी बि ॻाल्हाइजे मुंहिंजो पुतनि खे परवानो इन जे वेझो अचण न ॾींदो चौधर माल ते भी रंग चढ़ियल कनात ते भी रंग शामियाने ते भी रंग चढ़ियल यो रंग लही वेंदो जिते अल्लाह जे क़ुरान जो रंग चढ़ियो खुदा जो कसम खणी तो चवां क़ुरान जो रंग ऐसी खणी न लहंदो जैसी क़ुरान जन्नत जे माड़न में न विहारींदो फरमाए तो अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह जे पैदा कयो इंसान वरी सेखारे कुरान असी तको भी न लम इज्जत हिन में कामयाबी हिन में सुकून जो त कुरान में फरमाए दो बनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ रहमतुल लिल मुमिनीन सच्चो सुभान अल्लाह वाइदो कयो त क़ुरान खां पल बि परे न रहींदासीं पंहिंजे बच्चनि खे अहिड़नि इदारनि में छॾियो आलिमनि जा हथ मज़बूत कयो छा रखियो आहे दुनिया में चइनि ॾींहंनि जी हयाती आहे हुस्न चइनि ॾींहंनि जो महिमान आहे माल चइनि ॾींहंनि जो महिमान आहे हयाती चइनि ॾींहंनि जी महिमान आहे पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो अवां जा बच्चा क़ुर जा हाफ़िज़ थियनि अवां जा बच्चा क़ुर जा आलिम थियनि ख़ुदा जो कसम वॾो एज़ाज़ आहे ॾाढा जो सुभान अल्लाह एज़ाज़ औलाद के कुरान पढ़ायो खुदा जो कसम कुरान वारो गरीब जो ॿार हारी जो पुत्र मजदूर जो पुत्र और रब जो कुरान सीने में आयो रब जो कुरान कल्ब में आयो वाह रब उन हाफिज़ुल कुरान के मुसल्ले ते बिहारियो ॾाढा मथा जो सुभान अल्लाह अना वॾे आवाज़ सां जमात थी ॾाढा जो सुभान अल्लाह कुरान ॿुधाए तव्हांजी दिलि ठारिया ॾाढा जो सुभान अल्लाह इज्जत दुनिया में कुरान वारनि जी क़यामत जो ॾियारो थींदो अर्श वारो अल्लाह मलाइकनि खे चवंदो अॼु मुंहिंजे कुरान वारनि खे होतिन जे मिंबरनि ते विहारियो दुनिया में तगड़नि ते वेही मां अल्लाह जो कुरान पढ़ाईंदा कच्चा मदरसा कच्चूं दीवारूं मिस्कीनी हाल गरीबी हाल मां रब जो ज़िक्र मां अल्लाह जो नालो अॼु मुंहिंजे कुरान वारनि खे
मोतिन जे मिंबरन ते विहारियो आत भली दुनिया वारन के पतो पए त मुंहिंजे क़ुरान वारन जो शान शाए अॼा के तो सुभान अल्लाह जोदर शवारो तुझे इन क़ुरान के नाज़िल भी मां कयो आ इन क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां अल्लाह पंहिंजे हवाले कयो आ सुभान अल्लाह दुनिया में को आज पुट ही कोने अंग्रेज काफिर यहूदी दुनिया जो केड़ो भी कुरान जो दुश्मन कुरान जे आवाज के बंद न कराए सके इन जा अब्बा दादा इन कुरान जे आवाज के बंद न करे सकिया क़यामत जे सुबह ते जो त कुरान हलंदो सुभान अल्लाह आवाज जो सुभान अल्लाह छो त इन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अर्श वारे पाण खयो आ अर्श वारो दो जे ओ मुंहिंजा सुना मोहम्मद रबी अमीर सरदार वडेरा जागीरदार दौलतमंद जे मुंहिंजे क़ुरान जो क़दुर न कंदा अल्लाह गरीबन मिस्कीनन के क़ुरान ॾेई सारी दुनिया जे दौलतमंदन खां मान मथे कंदो ओ मुंहिंजा मोहम्मद रबी आज दौलतमंद मुझे कुरान जो कदर न कंदा यतीमन के कुरान ॾेई सारी दुनिया जे शाहूकारन का मान मथे कंदो सुभान अल्लाह अमीरन ले लख हुंदा करोड़ हुंदा बंगला हुंदा गाड़ियों हुंदियूं ज़मीन हुंदियूं पर सुकून पल भी न हुंदो छो त अल्लाह करीम सुकून दुनिया दौलत में नाहे रखियो रब करीम छो त सुकून रखियो आ त पंहिंजे क़ुरान में रखियो सुभान अल्लाह खोल अल्लाह जो क़ुरान छातो जे क़ुरान फरमाए तो बिस्मिल्लाह الرحمن الرحيم अल्लाह بذكر الله تطمئن के मुझे दुआ है तो खुदा इनके जन्नत में भी डेकोरेशन जो दुकान खोले जे समझो सुभान अल्लाह असम कयो तो कुरान का परे न थींदासे किन कामयाबी दुकान में समझिया ओ किन कामयाबी जमीन में समझिया किन कामयाबी उधर में समझिया किन कामयाबी माल में समझिया हर छवारो दोते जाते ता कामयाबी दा गोलियो जाते ता कामयाबी दा समझो मार बहुते कामयाबी रखी गाने मार पर कामयाबी रखिया तो पंजे कुरान में रखिया फरमाए दो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम शिकारपुर में इन जामिया हबीबिया में वो कुरान और पंजे जो मक्के मदीने में मुझे दिल पर नबी दुख ॾिसंदा तकलीफ़ां ॾिठियूं अबे ॾाॾे जो शहर छॾियो ॿिया वञनि पर कुरान मक्का छा अबू बकर सिद्दीक़ साईं दुकान ते पढ़ियो आहे हिजरत वारी रात दुख तकलीफ़ां सफ़र में जेके मिलियूं हुज़ूर जी गुलामी न छॾे वाह सोना सिद्दीक़ खुदा जो कसम सब पंहिंजी दुनिया दौलत अबू बकर सिद्दीक़ मुस्तफा जे कदमन में घोरे छड़ी मुझे दिल पर नबी कंदो
मुझे नबी फरमायो मां समूर साहब जा गुलामन जा थोड़ा लाए छड़िया जिन मुझे तीन में कुर्बानियों वतन छड़ियो कच्चा छड़ियो घर छड़ियो थोड़ा लाए छड़िया अबू बकर सिद्दीक जा थोड़ा क़यामत में अर्श वारो अल्लाह पाण लाही दो वासना सिद्दीक अन नज़र इला वजह रसूलल्लाह अबू बकर सिद्दीक दे दुनिया में मुके टे शयूं ॾाढियूं प्यारियूं हन अवल नंबर में छे प्यारिया अखियूं मां अबू बकर सिद्दीक जो हुजन निगाहूं मां अबू बकर जो हुजन चेहरो मिठे मोहम्मद रबी जो हुजे दीदार कंदो रहां ज़ियारत कंदो रहां इन्फाक माली अला रसूलल्लाह माल मां अबू बकर जो हुजे खर्च करण वारो आमिना जो लाल हुजे यानी आशा मां अबू बकर सिद्दीक जी हुजे कुआर आमिना जे लाल जी हुजे ॾाढियां जो सुभान अल्लाह कुरान दे विच फरमान पढ़ने आयात सिद्दीक दे हक विच आई हर ॾींहुं सिद्दीक दे हक विच हर रात सिद्दीक दे हक विच आई मोन की गाल मोहम्मद दी हर बात सिद्दीक दे हक विच आई चंद लोग मुनाफिक बन के रहने कायनात सिद्दीक दे हक विच आई आगना पराना दिल दे दी परानी मुनासिब कोने जो तो सांजी तवक्कल अल्लाह ते असां जो भरवसो अल्लाह ते असां जो यकीन अल्लाह ते असां जी उम्मीद अल्लाह में असां जो आसरो अल्लाह में असां जो हामी अल्लाह असां जो नासिर अल्लाह समूरा जो कजे जो गोल हुंदो आ तुझो अल्लाह हुंदो आ तुझी तवक्कल अल्लाह जे ज़ात ते हुंदी आ उन जी मदद भी जो त परवर पाण कंदो आ कुरान भी ते तो फन तवल्लो वकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह व अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम अल्लाह साईं हिदाने के जामिया हबीब के क़यामत में आबाद रखे साईं मौलाना हबीबुल्लाह चन्ना साईं नज़ीर अहमद चन्ना के कब्रन ते रब किरोड़ा रहमत फरमाए साईं उबैदुल्लाह साहब जल्ला साईं उम्र में बरकत दे अज वायदो कयो ते असां जो आलिमन सां जीण भी मरण भी इन सां मोहब्बत कयो से अल्लाह से कबूल फरमाए ये जिंदगी रही तो मुलाकात बाकी वो मा तौफीक इल्ला बिल्लाह